ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल पाण कथा में श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे पहिरें अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त सूरज जो पुट श्राद्ध देव मनु थिए थो, जंहिंखे को बि पुत्र संतान कोन हो। तॾहिं उन विशिष्ट रकेश्वर खे वेनती कराए हिकिड़ो अहिड़ो यज्ञ करायो जंहिं मां इनखे पुट थिए हा। लेकिन उन जी स्त्री विशिष्ट मुनि जे साथी ब्रह्मण जंहिं यज्ञ कुंड में आहुति विधी थे, तंहिंखे छोकिरी पैदा करण लाइ मंत्र पढ़ण लाइ चयो। तॾहिं उन छोकिरीअ जे पैदा थियण लाइ मंत्र पढ़ियो ऐं श्राद्ध देव मनुअ खे हिकिड़ी छोकिरी पैदा थी। तंहिं बाद हू ॾाढो चिंता में वेहण लॻो। तॾहिं विशिष्ट जी परमेश्वर खे वेनती कराए उन छोकिरीअ खे छोकिरे में बदिलायो। तंहिं बाद उहो छोकिरो धर्म अनुसार पंहिंजी प्रजा जो पालन करण लॻो। तॾहिं हिकिड़े ॾींहुं हू पंहिंजे साथियुनि सां गॾिजी हिकिड़े जंगल में शिकार करण वास्ते वियो ऐं हिकिड़े हिरण जे पुठियां घोड़ो डोराईंदे अनमबका वन में वञी पहुतो। जिते पहुचंदे ई उहो छोकिरो, उन जा साथी ऐं उन जा जेके बि घोड़ा रथ वग़ैरह हुआ से सभु स्त्रियूं बणिजी विया, जंहिंजो सबबु इहो हो त उन वन खे महादेव जी जो श्राप मिलियल हो। जॾहिं गंधर्वन उन्हनि खे ॾिठो, तॾहिं ॿुध तपस्वी थियण ते बि उन सुदमन स्त्रीअ ते मोहिजी वियो ऐं उन खे पाण सां गंधर्व लोक में वठी वियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण उन ई कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे पहिरें अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी राजा परीक्षित खे ॿुधाइनि था त सुदमन स्त्रीअ खे बुध मां परूरा नाले पुट पैदा थियो। हिकिड़े ॾींहुं सुदमन गुरु विशिष्ट जो ध्यानु करे उनखे यादि कयो। जॾहिं विशिष्ट जी उन वटि अची प्रगट थियो, तॾहिं सुदमन पंहिंजो हाल उनखे ॿुधाए हथ जोड़े वेनती कई त हे मुनीनाथ, मूंखे वरी पुरुष जो बदन मिले, अहिड़ी का तजवीज़ करियो। इहा ॻाल्हि ॿुधी विशिष्ट जी मुनि चयो त तूं धीरज धर, मां को उपाउ करियां थो। जॾहिं विशिष्ट जी सुदमन ते दयाल थी श्री महादेव जी जो ध्यानु करे उन जी स्तुति कई, तॾहिं शिव शंकर ऐं गर्जा देवी दर्शन ॾेई पुछियसि त ॿुधा छा खपई। तॾहिं विशिष्ट मुनि दंडवत करे वेनती कई त हे महाप्रभु महादेव, तव्हां कृपा करे सुदमन खे वरी पुरुष जो शरीर ॾियो। इहो ॿुधी पार्वती चयो त सुदमन अनमबका वन में वञण सां स्त्री बणिजी पियो आहे ऐं अनमबका वन खे श्री महादेव जी श्राप ॾिनो आहे, सो कीअं थो मिटिजी सघे। माता पार्वतीअ जे ईअं चवण ते बि श्री महादेव जी दयाल थी चयो त हे विशिष्ट मुनि, सुदमन हिकिड़ो महीनो पुरुष रूप में ऐं हिकिड़ो महीनो स्त्री रूप में रहंदो। ईअं चई श्री महादेव जी माता पार्वतीअ समेत अंतर्ध्यान थी वियो। सभई चओ जय शिव शंकर भगवान। ऐं पोइ राजा सुदमन उन ई वक़्तु पुरुष बणिजी पंहिंजे पुट परूरा खे साण वठी पंहिंजी राज गद्दीअ ते हलियो आयो। सो हू हिकिड़ो महीनो पुरुष थी राज कार्य कंदो हो ऐं हिकिड़ो महीनो स्त्री बणिजी बीमारीअ जे बहाने सां राज मंदिर में रहंदो हो। जॾहिं पुरुष रूप सुदमन खे पंहिंजी स्त्रीअ मां 2 पुट ॿिया पैदा थिया,
तॾहिं उन कुझु ॾींहुं राजगद्दीअ जो सुख भोगे पंहिंजो मन संसारी जंजाल मां अलॻि करे ॾखण देश जो राज पंहिंजे टिनी पुटनि खे जे संदसि स्त्रीअ मां पैदा थिया हुआ उन्हनि खे ॾिनाई ऐं पंहिंजी ख़ासि राजगद्दी पंहिंजे वॾे पुटु परोरा खे जो खेसि स्त्री रूप वक़्तु ॿुध मां पैदा थियो हो तंहिंखे ॾिनाई ऐं पोइ पाण वन ॾांहुं हलियो वियो। सभई चयो जय श्री कृष्णा। ऐं कुझु ॾींहुं हरि भॼन करे मुक्ति पाताई। राजा परूरा मां चंद्रवंशी ऐं सुदमन जे ॿियनि पुटनि मां सूरजवंशी कुल दुनिया में प्रगट थियो आहे। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जो पहिरियों अध्याय संपूर्ण थियो। अध्याय ॿियो कथा श्राद्ध देव ऐं उन जी औलाद जी। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जॾहिं राजा सुदमन पंहिंजो तन त्यागी मुक्त थियो तॾहिं श्राद्ध देव उन जे पीउ ॿी औलाद थियण वास्ते परमेश्वर जो तप कयो। जॾहिं परमेश्वर जी कृपा सां उनखे श्रद्धा नाले स्त्रीअ मां 10 पुट ॿिया पैदा थिया तॾहिं उन वॾे पुट जो नालो विछवाक रखियो ऐं ॿियो पुटु परशुनिडर नाले थियो। उहो विष्ट गुरुअ जूं गायूं चारींदो ऐं संभालींदो हो। हिकिड़े ॾींहुं बरसाति में राति जो शींहुं हिकिड़ी गांइ खे जलियो। गांइ जो रंबण ॿुधी परशुनिडर उथियो। उन वक़्तु वॼ जी चमकाट थियण ते शींहं खे ॾिसी पंहिंजी तरार शींहं खे अहिड़ी त ज़ोर सां हईं जो उहा तरार शींहं जो हिकिड़ो कन वढे वञी गांइ खे लॻी, जंहिं करे उहा गांइ मरी वई। सुबुह जो विष्ट मुनि उन मोअल गांइ खे ॾिसी परशुनिडर खे चयो त तूं पंहिंजी तरार सां ही गांइ मारे छॾी आहे, तंहिं करे तूं शूद्र गोपाल थी पओ। गुरुअ जे श्राप सबबि परशुनिडर उहो शरीर छॾे अय्यर यानी ग्वाल जे घर में वञी जनम वरितो। सो हू उन तन में ब्रह्मचर्य सां रही हरि भॼन करणु लॻो ऐं जंगल में बाहि लॻण करे पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि सरी मरी वियो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे ॿिए अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।